अस्सलाम वालेकुम। सोशल मीडिया न्यूज़ में खुश आमदीद। मां आहियां अवां जो आवाज़, अवां खे आम ख़बर खां आगाह कंदो हलां त सकर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई अॻवान सैयद शफक़त अली शाह रोड़ी सैयद ज़ाहिद हुसैन शाह जी भेण जी वफ़ात ते संदसि तॾे ते पहुची करे ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। ऐं सैयद शफक़त अली शाह सां पिणु ख़लीफ़ो फ़क़ीर अहमद सालेह महर ऐं ज़िले सीनियर नायब सदर फ़क़ीर इनायतुल्लाह बुरड़ो ऐं तालका रोड़ी जो जनरल सेक्रेटरी इस्लामदीन कांदड़ो, नए तालके जो जनरल सेक्रेटरी शायद महमूद मलिक ऐं मोहम्मद कासिम कांदड़ो पिणु शामिल हो। सभिनी मिली करे सैयद ज़ाहिद हुसैन शाह सां ताज़ियत कई ऐं संदसि गहरे ॾुख जो इज़हार कयो। जी सर।